जिए लतीफ़ जिए शाह सचल स्वामी जी बोली नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। फ़न ऐं फ़नकार हिन प्रोग्राम तहत अव्हां जी ख़िदमत में कथक नृत्यांगना रानी करना ते ख़ासि प्रोग्राम पेश आहे। रानी करना जो वास्तु हैदराबाद सिंध में सां रहियो, उते हुन जो जनमु थियो। बिरांगी बाद हिते लॾे अचण खां पोइ अलॻि अलॻि शहरनि में रहण बाद हुन कलकत्ते में पंहिंजी रिहाइश अख़्तियार कई ऐं न सिर्फ़ु नेशनल पर इंटरनेशनल लेवल ते कथक नृत्य में संदसि नालो जेको आहे ऐं फ़न खे बेहद साराहे वियो। खेसि भारत सरकार पद्मश्री अवॉर्ड सां नवाज़ियो। इन खां अलावा संगीत नाटक जेका एकेडमी आहे तंहिं पिणु खेसि अवॉर्ड सां नवाज़ियो वियो। पर अफ़सोस असांजे समाज में संदसि जेको आहे फ़न खे उनजो एतिरो क़दुरु न कयो, न ई फ़नकार जो कयो वियो। आङुरियुनि ते ॻणण जेतिरा प्रोग्राम रानी करना जेके आहिनि से सिंधीअ में कया। हिकु सुहिणी मेहार ते कान मोतियार करायोसि। उन खां पोइ जेको आहे सो हुन मूंखे फ़ोन कयो त मां जेको आहे सुरलीला चनेसर जे शाह जे लतीफ़ जे बैतनि ते आधारित तूं मूंखे स्क्रिप्ट लिखी ॾे, मां हुन ते प्रोग्राम कथक नृत्य जो करणु चाहियां थी। ऐं इन खां अलावा सूफ़ी कलामनि ते बि मां खेसि शाह जे रसाले मां लीला चनेसर जा बैत ऐं कुझु कलाम ऐं कुझु प्रोग्राम जा टाइटल जेके आहिनि से फ़ोन ते ॿुधाईंदी रहियसि ऐं पंहिंजी आवाज़ में कुझु बैत रिकॉर्ड करे मोकिलियमि। वापसि बि हुनजो राब्तो रहियो। हूअ पुछंदी रही ऐं हर वक़्तु मूंखे चवंदी हुई त घणा पैसा स्क्रिप्ट राइटिंग जा वठंदीअ। मां हुनखे वर वर करे चवंदी हुअसि न, तव्हांजो कमु थी वञे कोई ॻाल्हि कान्हे का। कुझु अरसे बाद हुन फ़ोन कयो त तुंहिंजी ऐं ॻाईंदड़ फ़नकारा उमा लाला जी टिकट मां एयर टिकट बुक कराई आहे कलकत्ते जे लाइ ऐं हिते स्टूडियो बि बुक करायो आहे हिकु ॾींहं जे लाइ। तव्हां हिकिड़े ॾींहुं अचो, ॿिए ॾींहुं रिकॉर्डिंग कयो ऐं टे ॾींहं ते तव्हांजी फ्लाइट मां कंफर्म कई आहे, तव्हां वापसि वञो। ऐं मां एयरपोर्ट ते जॾहिं पहुतसि त उमा लाला बि उते पहुती। उन मूंखां पहिरियों सुवालु कयो, वीना तो पैसनि जे बारे में ॻाल्हायो आहे? मूं चयो न उमा, मां त कोन ॻाल्हायो तमामु। असां हुते पहुतासीं, ॿिए ॾींहं ते स्टूडियो बुक हो, रिकॉर्डिंग कईसीं। बंगाली कंपोज़र हो, कुझु ॻाइण वारियूं छोकिरियूं बि बंगाली हुयूं कोरस जूं। ऐं पोइ हुते रिकॉर्डिंग कईसीं ऐं हुन ख़्वाहिश ज़ाहिर कई त मां हुनजी नरेशन कयां ऐं उहा बि कईसीं। सॼो ॾींहुं असांखे रिकॉर्डिंग ते लॻो। 2 प्रोग्राम जेके आहिनि से मुंहिंजे स्क्रिप्ट ते आधारित रानी करना जेके आहिनि से हिते दिल्लीअ में दिल्ली सिंधी एकेडमी जे मंच ते पेश कया। अलाए छो असांखे जेको आहे इहो ॾिठो वियो आहे हिते त जेके फ़नकार क़ौमी ऐं इंटरनेशनल सतह ते सम्मानित थियनि था उन्हनि जो सिंधी समाज में एतिरो क़दुरु नथो थिए। रानी करना जेका आहे त पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो दुनिया जे अलॻि अलॻि मुल्कनि में कयो हो। हिते उहे ॿई जेके आहिनि प्रोग्राम जेके मूं स्क्रिप्ट लिखी ॾिनियूं हुयूं से रानी करना पेश कया। रानी करना खे असां जेको आहे हिन प्रोग्राम तहत नौ न्यापो तहत जेको आहे उन ते फ़न ऐं शख़्सियत में फ़न ऐं फ़नकार तहत प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। अव्हांखे बि मां हिन सफ़र में हम सफ़र बणाए रही आहियां। कातिब लिखनि लाइ जीअं लाम अलफ़ सां असां सॼण तीअं रहियो आहे रूह में।
फन ऐं फनकार प्रोग्राम तहत पद्मश्री अवार्ड सां सम्मानित कथक डांसर रानी करना जे फ़न ऐं शख़्सियत ते ख़ासि प्रोग्राम सां अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां। संदसि जनम हैदराबाद सिंध में थियो। विरहाङे खां पोइ हिंद में अचण जे केतिरनि सालनि बाद साल 1978 में कलकत्ते में रहण लॻी। उते साल 1995 में डांस एकेडमी क़ाइमु कई। इन एकेडमीअ भारत जे अलॻि अलॻि शहरनि में कथक नृत्य जा यादगार प्रोग्राम पेश करे कला प्रेमियुनि जो दाद हासिलु कयो। रविंद्र जनम उत्सव, जयपुर दिल्ली कथक फेस्टिवल, कालीदास समारोह, त्यागराज फेस्टिवल, तिरुपति कोणार्क फेस्टिवल ऐं ॿियनि फेस्टिवल में कथक नृत्य पेश करे ख़ूब दाद हासिलु कयो। राणी उड़ीसा में बि 2005 में पंहिंजी एकेडमी जो हिकु चैप्टर क़ाइमु कयो, जिते बाक़ाइदे लेक्चर्स वर्कशॉप हलाया वेंदा हुआ। नृत्य कला में संदसि वास्तो जयपुर ऐं लखनऊ घराणे सां रहियो। हुन न सिर्फ़ु भारत पर दुनिया जे अलॻि अलॻि मुल्कनि में वञी करे पंहिंजी कला जो मुज़ाहिरो करे दाद हासिलु कयो। कल्चरल एम्बेसडर तौरु केतिरनि मुल्कनि जो दौरो कयो। संदसि पाकिस्तान जो दौरो यादगार रहियो। उतां हूअ अफ़गानिस्तान बि वई, जिते हुन आज़ादी जे ॾियारे जे सिलसिले में जेको जशन रखियो वियो, उते शाही महल में पंहिंजी कला जो मुज़ाहिरो कयो। इन खां अलावा बर्मा, जापान, रशिया, फ्रांस, इंग्लैंड में शानदार कथक नृत्य पेश करे दाद हासिलु कयो। लंडन जे आर्ट्स गार्डियन दाद ॾींदे लिखियो, शी इज़ indisputably one of the rare dancers who has widened the dimension of Kathak. आर्ट्स गार्डियन लंडन। त ॿिए तरफ़ द स्टेटमैन रिपोर्टर डॉक्टर चार्ल्स फेबरे लिखे थो, रानी हैज़ पॉलिश्ड हर कथक इनटू अ इंस्ट्रूमेंट ऑफ एलिगेंस एंड ग्रेस इन विच शी हैज़ अ फ्यू इक्वल। राणी करना खे कथक जे राणी जे ख़िताब सां बि कला प्रेमी नवाज़ियो। संदसि फ़नी सेवाउनि खे ॾिसी संगीत नाटक एकेडमी खेसि अवॉर्ड सां नवाज़ियो। भारत सरकार रानी करना खे पद्मश्री अवॉर्ड सां नवाज़ियो। हुन गैर सिंधी ऑफिसर सां शादी कई ऐं संदसि जीवन साथी ऐं पुट जे गुज़ारे वञण बाद हुन जी ज़िंदगीअ ते असरु पियो। सिंधी समाज रानी करना जे फ़न जो क़दुरु न कयो, जंहिंजी हूअ हक़दार हुई, पर फ़ख़्र जी ॻाल्हि इहा रही जो क़ौमी ऐं बैनुल क़ौमी सतह ते हुन वॾो रुतबो रानी करना माणियो। मुंहिंजी साणुसि मुलाक़ात संदसि गुज़ारे वञण खां पहिरीं साल 2014 खां गॾु कमु करण जो मौक़ो बि हुन सां मिलियो ऐं मुलाक़ात बि थी। संदसि ख़्वाहिश हुई त मां हुन लाइ शाह जे सुर लीला चनेसर ऐं सूफ़ी शाइरी ते आधारित कथक नृत्य लाइ स्क्रिप्ट लिखां। मूं शाह लतीफ़ जे बैतनि ऐं सूफ़ी कलामनि ते आधारित कथक नृत्य लाइ सॼण रहियो आहे रूह में ऐं हिकु ॿी स्क्रिप्ट लिखी खेसि ॾिनी, जेके दिल्ली जे सूफ़ी फेस्टिवल दौरान मंच ते संदसि डायरेक्शन में पेश कया विया। रानी करना मूं ते जवाबदारी विधी त मां रिकॉर्डिंग दौरान कलकत्ते में उन्हनि जे प्रोनाउंसिएशन जो ध्यानु रखां ऐं उहा ॿुधां। मूं में संदसि विश्वास हो। फ़न ऐं फ़नकार में कथक नृत्य जी हिकु झलक बि शामिलु करे रही आहियां। रानी करना कथक जी राणी तौरु बि क़ौमी सतह ते शोहरत माणी। पंहिंजे फ़न सां संदसि कमिटमेंट तमामु घणी रही। हुन गुरु रविंद्रनाथ जे मुंदुनि ते आधारित शाइरी ते ऋतु पर्व, जंहिंमें हर मुंद जो ज़िक्र हो, ॿियनि केतिरनि रचनाउनि ते कथक नृत्य ते आधारित प्रोग्राम ऐं उन्हनि जी हिदायतकारी बि कई। इन खां अलावा राधा कृष्ण, शिव शक्ति, सूर्य देवता ऐं महाकवि कालिदास जे क्लासिक रचना मेघदूत ते बि कथक नृत्य ते आधारित शानदार नृत्य पेश करे कला प्रेमियुनि जो ख़ूब दाद हासिलु कयो, जिन में सिंगार रस, विरह रस, विछोड़ो। रानी करना जो कथक नृत्य सुंदरता ऐं कला जो संगम हो। शानदार नर्तकी, कोरियोग्राफर, डायरेक्टर
ऐं पंहिंजे कला सां कमिटेड रही। नृत्य जी झलक में अव्हां खे हम सफ़र बणाए रही आहियां। वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी ईंदड़ प्रोग्राम में। तेसीं ताईं वीना श्रृंगी खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत। दमद खां किनारो करण जो दर्स ॾिनो आहे। पंहिंजो पाण सुञाणणु। सिंध जे सूफ़ी फ़क़ीर सुलेमान जे कलाम में रूहानियत जा कई रंग असांखे नज़र ईंदा। अमर शहीद भगत कंवरराम विरहाङे खां अॻु सुलेमान फ़क़ीर जो जेको कलाम ॻातो, कीअं रिझायां तोखे कीअं परचायां ॾस को ॾांहुं, हर सूफ़ियाने महफ़िल जो शान बणियल आहे। कीअं रिझायां